अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी आहे। तव्हांखे खिपरे में ख़बर ॾींदा हलूं त सिंध हुकूमत जे लॉकडाउन जे ऐलान खां पोइ खिपरे में जुमे जे ॾींहुं 3 कलाकनि लाइ सख़्तु लॉकडाउन कयो वियो आहे, जंहिंमें मंझंदि जो 3 वॻे ताईं शहरनि जी चुरपुर ते मुकमल तौर ते पाबंदी हूंदी। शहर में पुलिस ऐं रेंजर्स एहलकारनि जो गश्त, छूट ॾिनल कारोबार बि 3 कलाकनि ताईं बंदि रहंदो। इन हवाले सां वधीक तफ़सील लाइ असां सां गॾु वीडियो लिंक ते मौजूदु आहे हरेश केबीसी जी। हरेश, कहिड़ा अपडेट आहिनि तव्हां वटि इन हवाले सां लॉकडाउन जे? नाज़रीन खे आगाह कजो। हुकूमत जे लॉकडाउन जे ऐलान खे 47 ॾींहं गुज़री आहिनि। उन खां पोइ हीअं सिंध हुकूमत जे घरू खाते पारां 3 कलाकनि जो सख़्तु लॉकडाउन कयो वियो, जंहिंमें समूरो कारोबार उनखे बंदि कयो वियो। मस्जिदनि में जेके इजतमा आहिनि उन्हनि ते बि पाबंदी लागू कई वई आहे। तंहिंखां गॾोगॾु तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त खिपरे जे सांगड़ रोड, मीरपुर खास रोड, सिंधी रोड ते जेके बि दुकान आहिनि उहो कारोबार बंदि करायो वियो आहे। पुलिस ऐं रेंजर्स जो गश्त उहो जारी आहे। शहरनि खे घरनि ताईं महदूद रहण जी हिदायत कई वञे पई। शहरनि खे कोरोना वायरस खां बचाव जे लाइ एहतियाती तदाबीरनि ते अमल करण सां गॾोगॾु चयो पियो वञे त तव्हां मास्क पायो, घरनि ताईं महदूद रहो। मुल्क में हिन वक़्तु कोरोना वायरस जो जेको ख़ौफ़ पकड़ियल आहे उन खां बचाव जो हल सिर्फ़ु घरनि ताईं रही एहतियात करणु आहे। कैमरामैन गुलाम शबीर सां गॾु हरीश केबीसी, अवामी न्यूज़ खिपरो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।